ठकराठो लॻे ॻोठे शेर मोहम्मद पिताफ़ी जे बरसात मुतासिरनि बहार न थियण ख़िलाफ़ चूंडियल नुमाइंदनि ऐं तालके पनुआ किल एडमिनिस्ट्रेटर ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठाणनि अब्दुल हमीद पिताफ़ी, कदीर पिताफ़ी, अता हुसैन पिताफ़ी ऐं ॿियनि इल्ज़ाम मढ़ींदे चयो त बरसातुनि सबबि असांजा अझा ड्रही पट थी विया, चोपायो माल मरी वियो, मासूम बचड़ा मच्छरनि सबबि बीमारियुनि सबबि बिस्तरनि भीड़ा आहिनि, पर सार लहण लाइ को बि तयारु नाहे। हुननि चयो त चूंडियल MNA सैयद ख़ुर्शीद शाह, MPA ॼाम इकरामुल्लाह धारे जो ऐं तालके एडमिनिस्ट्रेटर अब्दुल्ला झलण खां मुतालबो कयो त सार लही मदद कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।